अस्सलाम वालेकुम दोस्तों, ये तो आज आई हूँ दरगाह आज फिर शाह वारी वारी जी भाई आज इब्राहिम शाह वारी बोला नहीं जोड़ी ये रिक्शे रे 50 रुपया जोड़ी है तो करा ये बाबा को हां ये हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। ये तो आज से आई हूँ दरगाह हाजी इब्राहिम शाह वारी वारी जी मेले में वाह वाह
सर केड़ा मारो लाओ खोला किसी भी चीज़ तो बताइए भाई सही खुले दुकान हरी रच लगी पई है सुहारा एरिंग पंजाबी जोड़ी दोस्तों अस्सलाम वालेकुम तो जी ईद असांजो नाको आहे नाको करम कल मुझे बोलो ये साईं भंडारी है माशाल्लाह माशाल्लाह हाजी बेगम साहब वारी वारे जे मेले में ही संगत ये संगत तमाम अरे लाग रहे अरे हवा भैया लाइन ये भंडारी था वाला माशाल्लाह माशाल्लाह मथे ना तॾहिं महिनत करियां पियो यूट्यूब चैनल ना तो दुनिया लथल
1000 રૂપિયા ગાડી વેચી દે ये संधी रही अरे संधी रही apa ada माशाल्लाह माशाल्लाह दोस्तों जी तो अज असी दरगाह मेलो हाजी इब्राहिम शाह वारी वारे जे मेले ते आयूं अच्छे तव्हां दोस्तों ॾिसी सघो था दोस्तों ये असांजो साथी आहे ॾिसी सघो था जेको लाच में आया आहियूं ॿिया किराया खरा ओ मस्का कचियो मत दोस्तों ये असांजो साथी आहे ॾिसी सघो था जेको लाच में आया आहियूं ॿिया किराया खरा ओ मस्का कचियो मत लाच में है हाँ लाच आंदी है ना कर में आंदी है
दोस्तों जीअं त असीं दरगाह हाजी जलसा वारी वारी जी मिले कयूं ये असांजा साथी आहिनि ख़ुलास आहिनि बस सही है सही है खेलो चिवायो खेलो लेडी कौन भरियो लेडी मैं भरियो कौन
दोस्तों अस्सलाम वालेकुम। जीअं त पत्थर माण्हू हर महिल ख़तर खणंदा आहिनि। हाँ दोस्तों अस्सलाम वालेकुम। जीअं त अत्याजी मेले में हेलो आज इब्राहिम शाह वारी वारे जे मेले में आयूं। जेके संगत असां सां गॾु आहे, चाचो असां सां गॾु आहे। दोस्तों अस्सलाम वालेकुम। जीअं त पत्थर माण्हू हर महिल ख़तर खणंदा आहिनि।
आवा आवा बुदा Pasti gimana? Mau tadi pura. अब चाट यार मैं ये ना Di bawah dia boleh lah ni. हाँ दोस्तों अस्सलाम वालेकुम। जीअं त अख्तियाजी मेले में हेलो आज इब्राहिम शाह वारी वारे जे मेले में आयूं। एक संगत असां सां गॾु आहे, चाचो असां सां गॾु आहे।